अॼु असां पढ़ंदासीं वर्ब। वर्ब जा यूज़िस, इस्तेमाल, टाइप्स, मतिलब ऐं ING। इनके बेहतर नमूने पढ़ण जे लाइ सभिनी खां पहिरीं तव्हां न्यू आहियो त सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो ऐं बेल जे बटन ते प्रेस कंदा जीअं तव्हांखे मज़ीद वीडियो तव्हां ताईं पुॼाए सघूं ऐं हर जेका नई वीडियो जी जेका आहे तव्हांखे नओं वीडियो मिलंदो रहे। अचो दोस्तों, असां अॻिते पढ़ंदासीं असां लिव। लिव जो मतिलबु आहे, लिव खे पढ़ण लाइ लिव जो मतिलबु आहे छॾणु। उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे उनखे पढ़ंदासीं। These policemen have now been given leave for 10 days। उन पुलिस वारनि खे हाणे 10 ॾींहंनि जी मोकल मिली चुकी आहे। उनजा टाइप्स पढ़ंदासीं। टाइप्स कहिड़ा आहिनि? अचो दोस्तों उनखे ॾिसूं। लीव, लेफ्ट, लेफ्ट ऐं लिविंग, इहे इन जा टाइप्स आहिनि ऐं इहे वर्ब खे असां चङी तरह पढ़ंदासीं जीअं सम्झी सघूं। असां अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। मेक, मेक जो मतिलबु आहे तयारु करणु, ठाहिणु या तयारु करणु। उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे उहो पढ़ंदासीं। वी मेक इट ईज़ी एंड मेक इट सोशल। असां उनखे आसान ठाहियूं था ऐं समाजी ठाहियूं था। उन जा टाइप्स पढ़ंदासीं दोस्तों। उनखे पढ़ण जे लाइ अॻिते वधंदासीं। उन जा टाइप्स कहिड़ा आहिनि? मेक, मेड, मेड, मेकिंग, इहे उन जा टाइप्स आहिनि जीअं असां उनखे सम्झी सघूं। दोस्तों इनखे बहितर नमूने सम्झण जे लाइ तव्हां पंहिंजे डायरी ते लाज़मी नोट कंदा। अॻिते पढ़ंदासीं असां। मीट, मीट वर्ब आहे जंहिंजो मतिलबु आहे मिलणु। उनखे जुमिले में कीअं यूज़ कजे उनखे ॾिसंदासीं। अचो दोस्तों अॻिते पढ़ूं। प्लीज़ मीट माई ब्रदर्स, दे आर फ्रॉम हैदराबाद। महिरबानी करे मुंहिंजे भाइरनि सां मिल जेके हैदराबाद खां आहिनि। उन खां पोइ असां इन जा टाइप्स पढ़ंदासीं। टाइप्स कहिड़ा आहिनि? मीट, मीट, मेट, मीटिंग, इहे इन जा टाइप्स आहिनि। इन टाइप्स खे चङी तरह नोट करे वठो त तव्हां बहितर नमूने इनखे जुमिले में इस्तेमालु करे सघो ऐं इनखे यादि बि करे सघो। अचो दोस्तों असां अॻिते पढ़ूं। इन खां पोइ आहे लाइट। लाइट जो मतिलबु आहे ॿारणु या रोशनी। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे उन जुमिले में इस्तेमालु करण जे लाइ अचो पढ़ूं दोस्तों। ही वॉज हर इन द डार्क इंस्टीड ऑफ इन द लाइटेड किचन। ही जिते हुई उते ऊंदाही हुई ऐं बोरची खाने में रोशनी हुई। इन जा टाइप्स असां पढ़ंदासीं। उन जा टाइप्स कहिड़ा आहिनि उनखे ॾिसूं। लाइट, लाइटेड ऐं हिते लिट बि पढ़ंदा आहियूं। लाइटेड, लिट ऐं लाइटिंग, इहे इन जा टाइप्स आहिनि। उनखे बहितर नमूने सम्झण लाइ तव्हां पंहिंजे डायरी ते इनखे लाज़मी नोट कयो। अॻिते पढ़ंदासीं। लैंड, लैंड जो मतिलबु आहे उधार ॾियणु। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कंदासीं उनखे ॾिसंदासीं। द बैंक लैंड मनी फॉर लिटिल बिजनेस। चवे थो बैंक नंढे कारोबार लाइ कर्ज़ ॾिए थी। हाणे असां पढ़ंदासीं टाइप्स। टाइप्स खे पढ़ण जे लाइ असां ॾिसंदासीं लैंड, लैंड, लैंड ऐं लैंडिंग, इहे इन जा टाइप्स आहिनि। इन टाइप्स खे तव्हां नोट करे छॾियो जीअं तव्हां बहितर नमूने इनखे पढ़ी सघो ऐं सम्झी सघो।